सूफ़ी फ़क़ीर सैयद वधण शाह बुखारी। हिन सिंध धरती केतिरनि ई अल्लाह वारनि दरवेशनि खे जनम ॾिनो आहे जन पंहिंजी सब्र ऐं फ़िक्र सां पंहिंजे मालिक खे रिझायो आहे। उन्हनि दरवेशनि मां सूफ़ी सैयद वधण साईं जन बि आहिनि। सूफ़ी सैयद वधण साईं 9 मार्च 1928 ईस्वी में सिंध जे अज़ीम कलंदरी बुज़ुर्ग फ़क़ीर सैयद जंगल शाह मस्त जी हवेली में जनम वरितो। वधण साईं जन पंहिंजे ॻोठ जे मकतब मां पहिरें दर्जे में दीनी तालीम हासिल कई, जिते साईं जन जो उस्ताद मियाँ जी सुहारो हो। साईं जन पंहिंजो घणो वक़्तु पंहिंजनि मामनि ॾांहुं गुज़ारींदा हुआ। साईं जन जे मामनि साईं खे अॻिते तालीम ॾियारण लाइ स्कूल दाख़िल करायो, पर साईं जन जो ख़्यालु न ॾिसी मामनि साईं जन खे काठियुनि जे कमकार सां लाथो। हिकु दफ़े अनवर साईं जन जो तालिब नाले फ़क़ीर साहिब ॾिनो मंगील लाल पीर साईं जन जे मेले खां वापसी ते साईं जन जे मामनि वटि राग कयो। उहो राग साईं जन जी दिलि खे छुही वियो ऐं पोइ साईं जन काठी जो यकतारो ठाहे सॼो ॾींहुं राग ॻाईंदा हुआ। पोइ साईं जन अल्लाह पाक जी यादि में तमामु घणो वक़्तु गुज़ारींदा हुआ। हिन इश्क वधण साईं जन ते एतिरो असरु विधो जो साईं जन खे अंदर में मुर्शिद वठण जी उकीर थी ऐं साईं जन वञी जहानपुर शरीफ़ महबूब सूरत फ़क़ीर सैयद अनवर अली शाह बुखारी जन जा तालिब फ़क़ीर बणिया। साईं वधण साईं जन घणो वक़्तु मुर्शिद साईं जी ख़िदमत में गुज़ारियो। अनवर साईं जन बि वधण साईं जन सां मुहबत कंदा हुआ ऐं साईं जन खे पंहिंजी मुहबत सोहबत सां अहिड़ो त रंगे छॾियो जो वधण साईं जन जी दिलि ऐं दिमाग़ में समाइजी वियो। ऐं वधण साईं जन बि चई ॾिनो, असीं रंग रहबर में रतल यार आहियूं, मदाही महबूब में मतल यार आहियूं। घणो अरसो साईं जन जी ख़िदमत में रहण खां पोइ वधण साईं जन पंहिंजे नंढनि भाइरनि लाल शाह ऐं सईद अज़ीम शाह जन खे साईं जन खां ज़िक्र वठण जे लाइ चयो त सईद लाल शाह ऐं अनवर साईं जन जा तालिब थिया। सैयद अज़ीम शाह साईं मुहम्मद साईं जन जा तालिब थिया। पोइ अनवर साईं जन जे इजाज़त सां साईं जन जे कदम बोसी करे पंहिंजा आस्ताना जोड़िया ऐं साईं जन वधण साईं जन खे दुआ कई त तव्हां मुंहिंजी ख़िदमत कई आहे, हाणे माण्हू तव्हांजी ख़िदमत कंदा। ऐं आस्ताने वधण साईं जन जो पहिरियों तालिब फ़क़ीर अता मोहम्मद भयो थियो ऐं फ़क़ीर पंहिंजे तक़रीबन उमिरि साईं जन जी ख़िदमत में गुज़ारी। ऐं साईं वधण जन मुर्शिद जे हुकुम सां सैयद ग़ुलाम शाह जे घरां निकाह कयो ऐं साईं जन खे अल्लाह साईं पंहिंजे फज़ल सां 8 पुट सैयद जंगल शाह उर्फ़ शहनशाह, सैयद हुसैन शाह नंबर 3 सैयद मेहदी शाह सजदा नशीन हिन वक़्तु वधण साईं जन जी गादी ते वेठल आहिनि। नंबर 4 मरहूम सैयद शमन शाह, नंबर 5 डॉक्टर सैयद रोशन शाह, नंबर 6 सैयद मुश्ताक शाह, नंबर 7 सैयद नसीम शाह, नंबर 8 सैयद ज़ाकिर हुसैन शाह ऐं 2 न्याणियूं अता कया। पोइ वधण साईं जन पंहिंजे नंढनि भाइरनि सां गॾु पंहिंजे आस्थान ते रंग रचाया ऐं तालबी सिलसिले खे अॻिते वधायो। हिन अज़ीम रहनुमाई हस्ती 10 जनवरी 2019 ईस्वी ते विसाल कयो ऐं पंहिंजे मालिक हक़ीक़ी सां मिलिया। ऐं साईं जन जो मक़बरो संदसि वालिद जे रोज़े खां ओभर तरफ़ ते आहे ऐं साईं जन जो उर्स मुबारक हर साल 8, 9 ऐं 10 मार्च ते वॾे धाम धूम सां मल्हायो वेंदो आहे।